اللهم صل وسلم وبارك على سيدنا مولانا محمد النبي الأمي وعلى آله وصحبه وأهل بيته أجمعين. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا شبيه له ولا مثل له ولا مثيل له. ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وشافعنا ونافعنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور صدورنا ونور قبورنا ونور حشرنا सल्लल्लाहु ताला अलैहि वअला आलिहि वस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अम्मा बाद फक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ान فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولله ما في السماوات وما في الأرض ليجزي الذين أساءوا بما عملوا ويجزي الذين أحسنوا بالحسنى. آمنت بالله صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم الأمين. ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين والحمد لله رب العالمين. قال الله تبارك وتعالى في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه
वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि वसल्लिम व बारिक अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। ब्रदरान इस्लाम, वाजिबुल एहतराम सामाईन किराम, अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानहू व मन वालहू जे पाक किताब कुरान मजीद फुरकान हमीद मझा हिक आयत सगोरी जो थोड़ो हिस्सो अमां जे साम्हूं तिलावत करण जी सादत हासिल कई आहे। अज असां यहां पंहिंजे गिरेबान ते नज़र रखंदे पंहिंजे एहतिसाब करण जी कोशिश करियूं। असां यहां के बार बार अल्लाह जो कलाम मुझे आका जो फरमान इन गाल खां मन थो करे त बंदा गुनाहन खां बचो। बार बार इन गाल जो हुक्म आ गुनाहन खां, गुनाहन करण खां मन, गुनाहन खां बचण जो हुक्म अल्लाह ताला इन जे लाइ कयो आहे। दोस्ताने गिरामी, अवां ॾिठो आहे त कपिड़ो केतिरो न सफ़ेद ऐं सुहिणो आहे, पर जॾहिं उनखे गंदगी ऐं नजास्त लॻे थी त उहो गदलो ऐं मेरो बणिजी वेंदो आहे। हाणे उहो कपिड़ो न कंहिं कचहरीअ में पाए वञण जे क़ाबिल, न उन में निमाज़ पढ़ण जाइज़, न ईद बरात ते पाइण मुनासिब, न कंहिं बादशाह जी दरबार में पाए वञण मुनासिब। इंसान खे अल्लाह करीम गुनाहन खां पाक पैदा कंदो आहे। उन जा दफ़्तर सफ़ेद ऐं सुहिणा आहिनि, पोइ जॾहिं उहो गुनाह करे थो त उन जो तन ऐं मन मेरो ऐं गदलो बणिजी वेंदो आहे। तॾहिं अल्लाह ताला फरमाईंदो आहे, मुंहिंजा बंदा जीअं तूं पाक पैदा थियो हुए इहा पाकाई रखंदे त इन में तुंहिंजो फ़ाइदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानहू मन वालहू पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो, वलिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्द लियजज़ियल्लज़ीना असाऊ बिमा अमिलू व यजज़ियल्लज़ीना अहसनू बिल हुस्ना। अल्लाह जो कुछ बासमान ने ज़मीन में आ ता त जन माण्हू बुरा अमल कया उन्हनि खे उन्हनि जी बदअमली जी सज़ा ॾिनी वञे, ऐं जन नेक अमल कया उन्हनि खे उन्हनि जे नेक अमलनि जो सुठो अजुर ॾिनो वञे। चयो वेंदो आहे त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जहिड़ा अमल तहिड़ो उजूरो, नेकिन जो बदलो नेक, बुराइन जो बदलो बुरो हूंदो आहे। दोस्ताने गिरामी, गुनाह जेकॾहिं असीं उन गुनाह खे ज़हर करे सम्झूं, कॾहिं बि उन जे क़रीब न वञूं, जेकी बदन खे बीमार करण वारा आहिनि, गुनाह हलाकत तरफ़ वठी वेंदा आहिनि। ए दोस्ताने गिरामी, मुझे महबूबा का रहमत वारे जो प्यारो सहाबी हजरत अब्दुल्ला बिन मुबारक रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो, मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी मूं ॾिठो आहे त गुनाह दिलनि खे मारनि था, उन्हनि ते हमेशगी करण ज़लील बनाए छॾींदी आहे। गुनाह छॾे ॾियणु दिलनि जी ज़िंदगी आहे, तंहिंजे लाइ उन्हनि जो छॾण ई भलो अमल आहे। दोस्ताने गिरामी, बार बार अल्लाह रब्बुल आलमीन नेकिन ॾांहुं थियण जो हुक्म करे थो। अल्लाह जा नेक सालिह बानड़ा गुनाह खां बचण जी तरगीब ॾियारींदा आहिनि। गुनाहनि जा कई नुक़सान गुनाह
क़ल्बो बातिन ते दिल ऐं रूह ते बुरा असर विझंदा आहिनि, दुनिया जी ज़िल्लत में मुब्तला कंदा आहिनि, आख़िरत जे अज़ाबनि जो हक़दार बणाईंदा आहिनि, गुनाह पाकाई खे पलीती में बदलाईंदा आहिनि, कुर्ब खे दूरी में बदलाईंदा आहिनि, रहमत खां ज़हमत न वठी वेंदा आहिनि, सूरत जो हुस्न जमाल मिटाईंदा आहिनि, कगर ऐं जलाल इलाही खे ओॾो आणींदा आहिनि। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, जेकॾहिं तूं चाहीं थो तुंहिंजे क़ल्ब जे मथां दिल ऐं रूह जे मथां बुरा असर न पवनि, दुनिया जी ज़िल्लत में मुब्तला न बणिजी, आख़िरत जे अज़ाबनि जो हक़दार न थी, पाकाई खे पलीतीअ में न बदलाई, कुर्ब खां दूर न रही, अल्लाह जी रहमत जे तरफ़ अची सूरत जो हुस्न जे सुहिणो बनाइण चाहीं थो त गुनाहनि जी गिलाज़त खां बच। जेकॾहिं तूं गुनाहनि ॾांहुं माइल थींदे, दुनिया ऐं काइनात जे अंदरि अल्लाह जो वाइदो आहे मुंहिंजे महबूब सां, मुंहिंजा हबीब मुंहिंजे आका मदीने वारे मीर दुआ घुरी रोई रोई बाॾाए बाजारे रब खे, या अल्लाह करीम जी मुंहिंजी गुनहगार उम्मत न जी कॾहिं बि शिकिलियूं बदिलजाइनि। अल्लाह ताला वाइदो फरमायो मुंहिंजा महबूब बिल्कुलु शिकिलियूं तब्दील न कंदुसि, दुनिया में हबीब तोसां मुंहिंजो वाइदो आहे। हाणे जेकॾहिं दुनिया जे अंदरि असीं भोला ऐं बांदर नथा थियूं त इहो मुंहिंजे आका करीम जे दुआउनि जो समर आहे, पर जेकॾहिं गुनाहनि ॾांहुं राग़िब थींदासीं त असांजे चेहरे जो नूर ख़तम थी वेंदो। किन जे चेहरे के ॾिसंदे राहत पई मिलंदी, दिलो ज़ुबान मां पाण ई निकिरंदी सुभान अल्लाह, कहिड़ो न सुहिणो चेहरो आहे। पर जेकॾहिं गुनाहनि जे तरफ़ राग़िब थींदे, अल्लाह जी निमाज़ खां परे, अल्लाह जे ज़िक्र खां परे, क़ुरान करीम जी तिलावत खां परे, नेकनि अमलनि खां परे, नेकनि सालिहनि जी सोबत खां परे, त तुंहिंजे चेहरे जी रौनक ई ॿुधाईंदी त तूं अल्लाह जी रहमत खां केॾो न दूर वञी रहियो आहे। दोस्तो थोरो गौर कयो, उहे माण्हुनि जा गुनाह ई त हुया जंहिंजे करे सॼी ज़मीन ॿुॾी वई, उहे माण्हुनि जा गुनाह जो हज़रत नूह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे अमर सां बेड़े में चढ़ी पंहिंजा फर्मा बरदार उम्मती उन में साण खया, समूरी ज़मीन में रहंदड़ बाक़ी माण्हू गर्क थी विया, छो गुनाहनि जी गिलाज़त जे करे। ए दोस्तान गिरामी, कौम आद मथां कहर जी हवा गुनाहनि जे करे घुली गई, समूद जी कौम ते कहरे जब्बार जा आला भा किरिया त गुनाहनि जे करे किरिया, लूत अलैहिस्सलाम जी कौम जूं बस्तियूं गरक थियूं त गुनाहनि जे करे थियूं, फिरौन खे कौम समेत कुलज़ुम में बोड़ियो वियो त गुनाहनि जे करे बोड़ियो वियो, कारून माल ऐं महलनि समेत ज़मीन में गरक थियो त गुनाहनि जे करे थियो। गुनाहनि सबब के जली विया, के रुली विया, के भुली विया, गुनाह बेफ़रमानी आहे, इहो न ॾिसो त नंढी आहे या वॾी आहे, पर इहो ॾिसो त बेफ़रमानी कंहिंजी थी रही आहे। गुनाह त गुनाह आहे न, चोरी कख जी बि चोरी आहे त लख जी बि चोरी आहे, अहिड़ी तरह गुनाह खे नंढो या वॾो न सम्झो, गुनाह त गुनाह आहे। अवां इहो सोचो त इहो गुनाह असां करे कंहिंजो रहिया आहियूं, जंहिं ख़ालिक़े काइनात असांखे लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम वारी सुहिणी सूरत अता करे हिन दुनिया में मोकिलियो, जंहिं रब्बे काइनात सुहिणो चेहरो ॾिनो, भला बच्चा ॾिना, माल ॾिना, मिल्कियतूं ॾिनियूं, रिज़्क़े हलाल ॾिनो, ज़िंदगी अता फरमाई, असीं उहे गुनाह कंहिंजा था कयूं, नंढो हुजे या वॾो आगे त गुनाह। ए मुंहिंजा मुस्लमान भाउ, जे रब खे राज़ी करणु चाहीं त गुनाहनि खां परे थी।
कॾहिं हिकु ख़ता सॼी ज़िंदगी जी कई कमाई बर्बाद करे छॾींदी आहे। मां कोन ॿुधो आहे त इब्लीस लईन जी 6 लख साल जी इबादत सिर्फ़ हिकु गुनाह जे सबबु कपह जे ढेरनि वांगुरु उॾामी वई ऐं लानत जो कटो उन जी गिचीअ में पइजी वियो। को इब्लीस ईअं ज़िंदगी न गुज़ारी हुई। अल्लाह जे ज़िक्र अज़कार में घारण वारो हो, हर वक्त सजदे में गुज़ारण वारो हो, अल्लाह जी इबादत में गुज़ारण वारो हो ऐं उन लगातार 6 लख साल अहिड़ी तरह रब्बुल आलमीन जी इबादत कई जो रूए ज़मीन जो चपो चपो न सजदो कयो, अल्लाह जे ज़िक्र अज़कार में गुज़ारियो। पर रब्बुल आलमीन जे दरबार में हिकिड़ी ग़लती हिकिड़ो गुनाह कयईं। अल्लाह बेज़ात बेनियाज़ बेपरवाह रब्बुल आलमीन खे उन जे 6 लख साल इबादत जी परवाह न रही। दोस्तो इन जे करे गुनाह खां बचो, बचो दोस्तो बचो। गुनाह नंढो हुजे या वॾो, ज़ाहिर हुजे या गुझो, गुनाहनि खां बचो। गुनाहनि सबबु बारिशूं बंदि थी वेंदियूं आहिनि। ॾिसो पिया राम जा ककर किथे वसनि पिया किथे न पिया वसनि। जे वसनि पिया त ज़हमत ऐं ॻड़े जी सूरत में। इहो सभु गुनाहनि जे करे आहे। रिज़्क़ में तंगी पवंदी आहे गुनाहनि जे करे। क़ौमुनि जे उरूज खां ज़वाल ईंदो आहे, इहो बि गुनाहनि जे करे। कर्ज़ मर्ज़ मुसीबतूं आफ़तूं शामिल थींदियूं आहिनि, उहे बि इन जे करे जो गुनाह वधी वेंदा आहिनि। गुनाहनि सबबु ज़मीनी मुसीबतूं आसमानी आफ़तूं नाज़िल थींदियूं आहिनि। दुश्मन ग़ालिब थींदा आहिनि, दिलनि मथां मुहरूं लॻी वेंदियूं आहिनि। ए मुंहिंजा मुस्लमान भाउ, मुंहिंजे महबूब आका जा सहाबी अहले ईमान हा, अहले तक़वा हा, 313 ॼणा हा, पर उन्हनि अल्लाह जी रज़ा में राज़ी रहण वारी ज़िंदगी गुज़ारी हुई। उन्हनि जो कहीं बि तीर तेग तरार ते भरवसो न हो। रब्बे ज़ुल जलाल मदीने वारे सरदार ते भरवसो हो। तोड़े जो थोड़ा हुआ तॾहिं बि रब्बुल आलमीन उन्हनि खे हज़ारनि जे लश्कर जे मथां ग़ालिब करे ॾेखारियो। उनजो सबबु इहो हो जो हुन गुनाहनि खां बचंदा हुआ, गुनाहनि खां परे रहंदा हुआ, अल्लाह जे ख़ौफ़ वारा हुआ ऐं मदीने वारे मीर जे फ़रमान ते अमल करण वारा हुआ। दोस्तान गिरामी, अल्लाह जो कलाम तो फरमाए कल्ला बल रान अला क़ुलूबिहिम मा कानू यक्सिबून। हरगिज़ न, बल्कि उन्हनि जे बद अमलनि सबबु उन्हनि जे दिलनि मथां ज़ंग चढ़ी वई। कुरान सच्चो आहे न बाप, अल्लाह जो कलाम बरहक सच्चो आहे। कुरान ॿुधाए रहियो आहे, ए बेनिमाज़ी तूं निमाज़ ते छो नथो अची? ए मालदार तूं अल्लाह जी राह में ख़ैर छो नथो कढी? ए इंसान तोखे रब जे नाले ते ॾियण जी तौफ़ीक़ छो न थींदी आहे? ओ मुंहिंजी भेण अम्मा, तोखे अल्लाह जे राह ॾांहुं राग़िब थियण जी तौफ़ीक़ छो न थींदी आहे? ए मुंहिंजा मुस्लमान भाउ, गुनाह अहिड़ी त गिलाज़त आहे जो गुनाह करण सां जीअं कपिड़े जे मथां कारी शइ लॻे हल्को दाग ठही बीहंदो आहे। हाणे उहो दाग जे न धोइबो, कंहिं डीज़ल ग्रीस आयल जो दाग उहो विघरंदो वेंदो विघरंदो वेंदो, वॾो थींदो वेंदो। जेकॾहिं तो हिकिड़ो गुनाह कयो, तुंहिंजी दिलि जे मथां चुटो ठही बीठो, ॿियो गुनाह कयो, उन दाग विकिरण शुरू कयो, टियों गुनाह कयो, दाग वधंदे वधंदे तां त तूं अल्लाह ॾांहुं रुजू नथो करीं, रुगो गुनाहनि जे तरफ़ राग़िब आहे, त उहा तुंहिंजी सॼी दिलि ज़ंग जी कटिजी कारी थी वेंदी आहे। अल्लाह जे क़ुरान जो फ़ैसिलो सचो आहे त कल्ला बल रान अला क़ुलूबिहिम मा कानू यक्सिबून। हरगिज़ न, बल्कि उन्हनि जे बद अमलनि सबबु उन्हनि जे दिलनि मथां ज़ंग चढ़ी वेंदी आहे।
एक गुनाह करे वरी रुकजी वजण वारे ले माफ़ी जी मेहर थियणी आहे पर छा थींदो उन जो जेको गुनाह मथां गुनाह वरी उन्हनि मथां गुनाह पियो करे वो इसरार यानी बार बार गुनाह करे सगीर खे भी कबीरो पियो बनाए बज़ाहिर नंढड़ो गुनाह हो पर उन खां मुड़ियो न वरी उन गुनाह में राग़िब थियो त हाणे उहो नंढड़ो गुनाह सगीरो गुनाह कबीरे गुनाह ॾांहुं वञे थो दिल खे बेनूर बणाए रहियो आहे दिल गशावत वारे गिलाफ में वेड़जी वकोड़जी वेंदी आहे पोइ उहो गुनाह उन जी आदत बणिजी वेंदो आहे उनरी उनखे करार न ईंदो आहे गुनाह मां गुनाह पैदा थींदा आहिनि जीअं हिकु बूटे मां ॿिया बूटा कलम मां वण पैदा थींदो आहे अहिड़ी तरह जेकॾहिं हिकिड़ो गुनाह करे वरी अल्लाह जी दरबार में सची तौबा नथो करे वरी उन गुनाह ना ॿीहर राग़िब थींदो आहे त हलंदे 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 गुनाहनि जे उन गिलाज़त में एतिरो त गंदो थी वेंदो आहे जो जॾहिं अल्लाहु अकबर हक़ ऐं सच जी सदा बुलंद थींदी आहे सॾु कयो वेंदो आहे हय्य अल सलाह अचो निमाज़ ते हय्य अल फलाह अचो भलाई जी तरफ़ त उनखे निमाज़ सुहिणी न लॻंदी आहे भलाई कामयाबी सुहिणी न लॻंदी आहे इन जे करे ज़रूरत आहे मुंहिंजा मुस्लमान भाउ त असीं गुनाहनि खां बचूं गुनाहनि खां बचंदासीं न पोइ असांखे निमाज़ बि सुहिणी लॻंदी नेकी बि सुहिणी लॻंदी क़ुरान करीम जी तिलावत बि सुहिणी लॻंदी ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जो कौल आहे पाण फरमायो नेकी सबब चेहरे में नूर दिल में सुरूर रिज़्क़ में कुशादगी माण्हुनि जे दिलनि में मुहबत पैदा थींदी आहे ऐं जेको माण्हू गुनाह कंदो आहे गुनाहनि जे करे चेहरे में ऊंदाही थींदी आहे गुनहगार माण्हू जो चेहरो ई ॿुधाईंदो मिसाल तौर व्याजी हुजे ज़ानी हुजे शराबी हुजे ज्वारी हुजे ही उहे गुनाह आहिनि जिन खां बार बार अल्लाह रब्बुल आलमीन मना कई आहे हू जेकॾहिं अल्लाह जो फरमान ॿुधण जे बावजूद रसूलुल्लाह जो फरमान ॿुधण जे बावजूद उन गुनाह खां नथो मुड़े पोइ ते नथो अचे अल्लाह जी ज़ात ॾांहुं रुजू नथो करे मुंहिंजे महबूब जो साहबी थो फरमाए अवां ॾिसंदो त उन जो चेहरे मां नूरानियत ख़तम थी वेंदी उन जो चेहरो ई अव्हांखे ॿुधाईंदो त ही कहिड़े गुनाह में आहे ऐं उन जे दिल जी सयाही दिल जेका मुनवर हूंदी आहे गुनाह जे करे ज़ंगजी वेंदी आहे कटजी वेंदी आहे कारी थी वेंदी आहे ऐं उन जो रिज़्क़ हलाल घटायो वेंदो आहे रिज़्क़ मां बरकत घटाई वेंदी आहे ऐं माण्हुनि जी दिल में उन जे लाइ जुदाई पैदा थी वेंदी आहे नफ़रत पैदा थी वेंदी आहे हाणे तव्हां चवंदो इहो कीअं मुंहिंजा मुस्लमान भाउ अल्लाह ताला जो जेको बेफ़रमान थींदो आहे न अल्लाह ताला उन जे बाने जे लाइ ॿियनि बाननि जी दिलि में मुहबत न विझंदो आहे पोइ ज़ाहिरी किरदार जे करे उनखे ख़बर आहे त मूंखे हिते रहणो आहे सुभाणे मतां बोतार कावड़जी पवे मुंहिंजो ऑफिसर कावड़जी पवे मिनिस्टर साहब कावड़जी पवे मुंहिंजो यार दोस्त कावड़जी पवे उन ज़ाहिरी मुनाफ़िक़त जे करे भली हू तोखे पहिरें पई मिले पर अल्लाह जो क़ुरान थो फरमाए रसूलुल्लाह जो फरमान थो ॿुधाए त उन इंसान जी दिलि में हुन जे लाइ कॾहिं बि दिली मुहबत न हूंदी आहे इहो इन जे करे जो अॻिले जे सीने में बि हुन जे लाइ मुहबत न हूंदी आहे गुनाह नेकीअ में सुस्त कंदा आहिनि बदन जी हिम्मत ऐं नेकियुनि जी कुवत मोकिलाए वेंदी आहे गुनाहनि जा असरात रुगो पाण ते महदूद न आहिनि रहंदा पर घर पाड़े वारनि जे मथां बि उन जा असर पवंदा आहिनि
मिसाल को शराब पी आयो हाणे पियो विफलंदो भली केतिरो भी पाण खे मोतबर समझे पर हमेशगी करण वारो पाड़े वारनि खे भी परेशान कंदो रात जो ईंदो पंहिंजी जीजल अम्मा खे गारियूं ॾींदो कई महिल भेण सां बदशद पियो ॻाल्हाईंदो कई वक़्तु भाउ पीउ जो गुस्ताख पियो थींदो उनजे रड़ियुनि ऐं ताहुनि जे करे पाड़े वारा भी परेशान हूंदा। यकीनन मुझे महबूब आका जो फरमान सच्चो आ भाई ये ज़माने में असीं ॾिसूं पिया ऐं ही उहो ई ज़मानो हली रहियो आहे त उन गुनाहनि जा असरात पाड़े वारनि ते बि पवनि था ऐं उहो जेकॾहिं गुनाहनि जी गिलादत में आहे अल्लाह जी बारगाह ॾांहुं रुजू न करण वारो आहे त औलाद बेफ़रमान थींदी छो त उहो रब जो ना फरमान ना गुनाह नंढो या वॾो गुनाह करे त कादिर जो रहियो आहे गुनाह करे त मालिक जो रहियो आहे नथो सोचे त मां कूड़ छो थो ॻाल्हायां अल्लाह जॾहिं चयो आहे लअनतुल्लाह अलल काज़िबीन कूड़े जे मथां मूं अल्लाह जी लानत आहे पोइ बि असीं कूड़ खां नथा मुड़ूं। अल्लाह जो कुरान तो फरमाए अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहमा अखीहि मैतन फकरितमूह अवां मां जेकॾहिं केरु कंहिंजी गिला कंदो आहे त उहो ॼण पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त पटे खाई रहियो हूंदो आहे ख़बर आहे त कंहिं जी गिला करणु गुनाह आहे पोइ बि गुनाह खां नथा मुड़ूं। ख़बर आहे त व्याज अहिड़ो गुनाह आहे जेको मां सॻीअ सां 70 भेरा ज़िना करण जे बराबरि आहे पोइ बि असीं गुनाह खां नथा मुड़ूं। ख़बर आहे अल्लाह क़ुरान करीम में हर नशो हराम कयो पोइ बि असां सुकून पंहिंजो तलाश वञी नशे में कयो। ख़बर आहे त निमाज़ अल्लाह जो फर्ज़ आहे पर असीं कई निमाज़ूं कज़ा करे छॾियूं परवाह कई नाहे पोइ जेको बंदो परवरदिगार जो बेफ़रमान थींदो आहे उनजी औलाद बि बेफ़रमान हूंदी आहे पंहिंजे अबे अम्मा जो अदब कॾहिं न कंदी दुनिया में ई इन जो अज़ाब लोड़ींदो। उन खां पोइ अक्सर हिन दुनिया जे अंदरि ज़ौजैन अज़दवाजी ताल्लुकात ज़ाल ऐं मुड़स जा झेड़ा हर आए ॾींहुं मीडिया अख़बारूं सोशल मीडिया ने हारियो इहा गुनाहनि जी गिलाज़त बि इन जे करे इहे मामलात बि इन जे करे जेकॾहिं मुड़स फर्मा बरदार आहे ज़ाल फर्मा बरदार आहे त ॿिन्ही जी अज़दवाजी हैसियत बि बरक़रार आहे उहो घर सुहिणी जन्नत वारो हूंदो आहे पर जेकॾहिं उन्हनि ज़ाल ऐं मुड़स अल्लाह जे फरमान खां हटी विया निमाज़ खां हटी विया रोज़े खां हटी विया क़ुरान जी तिलावत खां हटी विया हाणे जन रब जा फरमान विसारे छॾिया अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे दिलनि मां हिक ॿिए जे लाइ मोहबत कढी छॾींदो पोइ ज़ाल मुड़स जा रोज़ानो जहिड़ा इन जो नतीजो इहो आहे जो असां अल्लाह जा बेफ़रमान थिया आहियूं पोइ रब्बुल आलमीन दुनिया में इन सूरत में अज़ाब ॾींदो आहे। उन सां गॾोगॾु नेकनि ऐं सालिहनि जी सोबत खां परे रहण इन जे करे भी इंसान तकलीफ़ में होंदो ए मुझा दोस्तान गिरामी अल्लाह रब्बुल आलमीन कुरान में तो फरमाए वमन युग़निल्लाहु फमा लहु मिन मुकरिम जेके अल्लाह ख्वार करे त केर थो उनखे इज्जत वारो बनाए सघे। हिकड़ी ख्वारिया दुनिया जी बी ख्वारिया आखिरत जी कुरान करीम खोले ॿुधाए रहियो आहे। दुनिया जे अंदर तू रब जो बेफरमान थी दे रब चवई तो उस्ताद जो अदब कर तू उस्ताद जो बेफरमान थी दे रब चवई तो अबे अम्मा जो फरमान बरदार थी रह तू पेपी मां जो बेफरमान थी वे अल्लाह चवई तो पाड़े वारन जी लज शर्म शुनास हया कदरदानी दुख सुख में उन जो साथी असा पाड़े वारन के विसारे छड़ो पाड़े नागे परूड़ तकारात रंजाए गुजरी पो जने अल्लाह जा उए फरमान असा विसारे छड़ींदा आहियूं त अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ का दुनिया में जिल्लत ऐं ख्वारी होंदी आ तने अल्लाह जो कुरान तो फरमाए जै के रब ख्वार करण चाहे त केरा जो नखे इज्जत वारो बनाए
गुनाहन सबब गैरत घटिजी वेंदी आहे। भली केॾो बि शराबी चवे मां गैरतमंद आहियां, ज़ानी चवे मां गैरतमंद आहियां, सूदखोर चवे मां गैरतमंद आहियां, कहीं बे गुनाहन की गिलाजत में चवे मां गैरतमंद आहियां। अल्लाह जो कुरान तो फरमाए खबरदार खबरदार तो उहे गुनाह कया आहिनि जो मूं खुदा सां ऐलान जंग कयो थई, मां अल्लाह तोखां वधीक गैरतमंद आहियां। तूं दुनिया में भली पंहिंजे लाइ गैरतमंदीअ जा ऐलान ॾियार, पर तुंहिंजी गैरत मो ख़ुदा जे हथ में आहे। मां रब तोखे गैरत न अता कंदुसि जो तूं पाण बेगैरती अख्तियार कई आहे। अल्लाह कुरान में तो फरमाए तो वह कौम तेसी ताईं नथी सीधे रस्ते ते अचे, नथी सुधरी सके जेसी ताईं उन जे बदिलजण जो पंहिंजो इरादो न हुजे। दोस्ताने गिरामी, गुनाहन जे करे गैरत घटी वेंदी आहे, दिल मां तरस ऐं रहम ख़त्म थी वेंदो आहे। वहाँ ॾिसंदा आहियो न, भाउ भाउ ते रहम नथो करे, को वॾो नंढे जे मथां शफ़क़त तरस नथो खाए। सबबु छा आहे? हू एतिरो त गुनाहन में अंधो थी वियो आहे जो हुनखे ख़बर नाहे त ही ग़रीब आहे, मिस्कीन आहे, यतीम आहे, मुफ़लिस आहे, नादार आहे, केर आहे। छो त हुनजी गुनाहन जे करे एतिरी त दिलि ज़ंजल ऐं कारी आहे जो हुनजी गुरबत हुनखे नज़र नथी अचे, हुनजी यतीमी हुनखे नज़र नथी अचे, छोरो ॿार आहे उहा हुनखे नज़र नथी अचे, न्याणी आहे, बेवा औरत आहे, इहा ॻाल्हि हुनखे नज़र नथी अचे। छो त गुनाहन जे करे हुनजी दिलि ज़िंगजी वई आहे, दिल मां तरस ऐं रहम मोकिलाए वियो आहे, हया ऐं शर्म मोकिलाए वेंदो आहे, मोहबत ऐं मरम मोकिलाए वेंदो आहे। गुनाह कंदे कंदे गुनाहन जी हैबत हली वेंदी आहे। एसि ताईं जो कबीरो गुनाह ईअं थो भाए जीअं नक मथां मख उॾारे छॾिजे। कॾहिं कॾहिं ॾिसो बुज़ुर्गान दीन केॾो मिसाल ॾिनो आहे, ओचिते अची मख तंग कंदी आहे, तव्हां हीअं करे उॾारे छॾी। हाणे अव्हां जेकॾहिं गुनाह कंदा रहंदो, गुनाह ते हमेशगी कंदा रहंदो, त उहो गुनाह अव्हांखे गुनाह न लॻंदो। भली माण्हू ॾिसनि पिया मुआशिरे जे अंदरि त ही व्याजी आहे, पर व्याज ख़राबु नथो लॻे, मख उॾारे छॾी, माण्हू पिया चवनि। छो त तुंहिंजी दिलि मां गैरत ख़तमु थी वई। जॾहिं गैरत ख़तमु थी वई, अखियूं बंदि थियूं त का शइ नज़र न ईंदी। ए मुंहिंजो मुस्लमान भाउ, दुनिया जे मुसीबतूं शामतूं आयूं सभई गुनाहनि जे करे आयूं। अचो त अल्लाह जे पाक कलाम मुक़द्दस खे पढ़ो। रब्बुल आलमीन फरमाए थो फकुल्लन अख़ज़ना बिज़ंबिही फमिनहुम मन अरसलना अलैहि हासिबन व मिनहुम मन अख़ज़तहु अस्सैहा व मिनहुम मन खसफना बिहिल अर्द व मिनहुम मन अग़रक़ना व मा कान अल्लाहु लियज़लिमहुम वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून। सो उन्हनि मां हर हिक खे संदसि गुनाहनि सबब सां पकड़ियोसीं। गुनाहनि जे करे असां उन्हनि खे पकड़ियोसीं। उन्हनि मां किन ते असां पत्थर वसाइण वारो तूफ़ान मोकिलियो। ख़बर पई त पत्थर जो तूफ़ान ईअं न आयो, गुनाहनि जे करे आयो। ऐं किन खे दहशतनाक आवाज़ अची वरितो। हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम जो आवाज़ निहारियो, आवाज़ निहारियो, दर्द निहारियो, अज़ाब निहारियो। उन्हनि जे मथां अहिड़े क़िस्म जा अज़ाब आया। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए असां ईअं अज़ाब न मोकिलियो हो, पर गुनाहनि जे करे मोकिलियो। ऐं उन्हनि मां किन खे असां ज़मीन में ग़रक़ कयोसीं, इहो बि गुनाहनि जे करे। ऐं उन्हनि मां किन खे पाणीअ में ॿोड़ियोसीं, इहो बि गुनाहनि जे करे। हर किसी ईअं न हो जो अल्लाह उन्हनि ते ज़ुल्म करे, पर उहे पाण पंहिंजे जाननि ते ज़ुल्म कंदा हुआ। अल्लाह ताला सूरह अनकबूत जी 40 नंबर आयत में ॿुधायो त जेकॾहिं कंहिंखे असां पकड़ कई, पत्थरनि जो मींहुं वसायो त ईअं कोन वसियो हो। दहशतनाक आवाज़ जे ज़रिए जेकॾहिं तबाह कयो त ईअं तबाह न थिया हा। ज़मीन में ग़रक़ कयो वियो त ईअं कोन थिया हा। ॿोॾुनि जे ज़रिए, सैलाब जे ज़रिए, पाणीअ जे अज़ाब जे ज़रिए ॿोड़ियो त ईअं न ॿोड़ियो हो।
छो मुझा मौला अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वमा कान अल्लाहु लियज़लिमहुम वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून। अल्लाह उन्हनि ते ज़ुल्म करे पर उहे पाण पंहिंजे जाननि ते ज़ुल्म कंदा। ईअं हरगिज़ न हो जो रब उन्हनि सां ज़ुल्म करे, पर हुननि जॾहिं अल्लाह जी नाफ़रमानी शुरू कई, गुनाहनि जी गिलाज जे तरफ़ वञण शुरू थिया, अल्लाह ताला जी नाफ़रमानी करण लॻा, पोइ अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो हाणे भली गुनाहनि जो अज़ाब जो मज़ो चखो त ख़बर पएव। दोस्ताने गिरामी, अल्लाह ताला बि आयत में फरमायो अन्नहु मन अमिल मिनकुम सूअन बिजहालतिन सुम्मा ताब मिन बअदिही व अस्लह फअन्नहु गफूरुर रहीम। सूरह अनाम जे अंदर अल्लाह ताला फरमाए रहियो आहे बेशक मां जंहिं जहालत सां गुनाह कयो, जहीं छो त आकिल अकुलमंद दाना कॾहिं गुनाह न कंदो आहे। क़ुरान पाक ॿुधाए थो जॾहिं अवां गुनाह उहो कंदो जेको जाहिल हूंदो। रसूलुल्लाह खे जंहिं घटि वधि ॻाल्हायो केरु हो? अबू जहल हो, जाहिलनि जो पीउ हो। पर जेको अबू बकर हो, सिद्दीक़ हो, उन त चयो मुंहिंजो महबूब सचो आहे। कुरान तो ॿुधाए, अल्लाह जो कलाम खोले ॿुधाए रहियो आहे बेशक मां जंहिं जिहालत सां गुनाह कयो पोइ उन खां बाद तौबह कयईं ऐं पंहिंजी इस्लाह कयईं, बेशक उहो वॾो बाझारो बख़्शणहार अल्लाह उन जे गुनाह खे बख़्शे छॾींदो। यानी गुनाह त थी वियो, गुनाह बंदे खां थींदो आहे, इंसान खता जो घर आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ते फरमाए थो वहुवल्लज़ी यक़बलु तौबत अन इबादिही व याफ़ू अनिस सय्यिआति व यअलमु मा तफ़अलून। उहो ई तव्हांखे जेको पंहिंजे बाननि जी तौबह क़बूल करे थो ऐं गुनाहनि जी माफ़ी ॾिए थो ऐं जेकी अव्हां कम कयो था पाक परवरदिगार उनखे ॼाणण वारो आहे। दोस्तो तौबह ताइब थी माण्हू इस्तग़फ़ार करे अल्लाह जी ज़ात खां माफ़ी घुरे। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए वमन यअमल सूअन औ यज़लिम नफ्सहु सुम्मा यस्तग़फिरुल्लाह यजिदिल्लाह गफूरर रहीम। जंहिं बुरा कम कया या पंहिंजी जान सां ज़ुल्म कयो पोइ अल्लाह खां बख़्शिश तलब करे त अल्लाह खे बख़्शणहार ऐं मेहरबान लहंदो। अल्लाह त एॾो बाझारो आहे, एॾो गफ़ूर रहीम आहे जो अवां उलमा खां ॿुधो आहे न। हिकिड़ो शख़्स आहे सॼी ज़िंदगी बुत परस्ती में मुब्तला, बुत परस्ती शिरका कबीरो गुनाह आहे। हू बुत जी पूजा कंदो रहियो ॾींहं राति सुबुह शाम राम राम करण वारो बुत जे साम्हूं बुत खे सॾींदो आहे या सनम या सनम या सनम। सॾींदे सॾींदे ऊंघ अची वई, निंड जो ढकर आयो, ईअं निंड जे ढकर में या सनम जे बदिरां या समद चयईं। जीअं जो हिकिड़ो भेरो निंड में चयईं या समद, आसमान गूंजी पिया, ज़मीनों गूंजी पियूं, मखलूकात हैरान, आवाज़ आयो लब्बैक या अब्दी जी मुंहिंजा बाना। जिब्रील अमीन रूहुल अमीन मलाइकन जो सरदार अल्लाह जी बारगाह में अर्ज़ थो करे ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा मालिक, ओ मुंहिंजा ख़ालिक, तूं त ॼाणी थो ही तुंहिंजो बंदो आहे पर तुंहिंजी बंदगी नथो करे, ही तुंहिंजो ख़ल्क़ियल आहे पर तोखे ख़ालिक नथो मञे। ओ मुंहिंजा मौला आहे त तुंहिंजो पर शिरक करे रहियो आहे, बुत परस्ती करे रहियो आहे, झुकी बुत जे आॾो रहियो आहे,
सजी जिंदगी जवानी जा जोहर इन में खत्म कयई पीरिय जे बसाहन में अची पतो आ उन्हें बुत जे सामो मथो टेकींदे या सनम या सनम या सनम कंदे या अल्लाह न भुलजी चयो आ या समद रब्बुल आलमीन फरमायो जिब्रील जी रब्बे जलील हो त बुता न उनजे जवाब ॾियण ते क़ादिर आ न ॿुधण ते क़ादिर आ ए जिब्रील हू बुत खे सनम सम चवंदो आ भला हू त नथो ॿुधे हिकिड़ो भेरो भुल में ई भली हुन या समद चयो मां रब त ॿुधण वारो आहियां मां अल्लाह त समीम बसीर आहियां हुन मूं अल्लाह खे सॼो आ जे पुत सनम हुनजे उनखे जवाब न ॾिनो मां अल्लाह हुनखे जवाब ॾेई पंहिंजे हक़ीक़ी रब हुजण जो हुनखे इज़हार कयो आहे अवां अंदाज़ो लॻायो त मौला करीम आ पर मुनकिर नथा मञनि आयल डमर उड़ाणा वापस हलिया वञनि मुश्किल थे माफ़ मदनी महदार जे करे नाराज़ रब न थींदो।